अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आउं नूर अली सोलंगी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंधी शूज़ न्यूज़ टीवी। सिंधी शूज़ न्यूज़ टीवी बुलेटिन में अवां खे भलीकार ख़बरुनि जो सिलसिलो जारी। ख़बर शामिल कंदासीं मोरो खां। मोरो में मोहतरम अली काज़ी साहब जे सॾ ॾियण लाइ सिंधी अदबी संगत शाख मोरो पारां शहीद नाज़म जोकियो खे एडवोकेट इमदाद सोलंगी साहिब जी जॻह ते ॾियाट्यूं ॿारे भिएटा पेश कई वई, जंहिंमें ख़ुसूसी महिमान एडवोकेट पारान अंसारी चीफ गेस्ट तौर शिरकत कई, जॾहिं त उन मौक़े ते इमदाद सोलंगी, ख़ादिम हुसैन बालादी, मोहम्मद इस्माइल सोलंगी, जमील अब्बास सोलंगी, सज्जाद सोलंगी, अरशाद अली, मुरीद सियाल, आदिल सोलंगी, अशहद सोलंगी, डॉक्टर खुदाबख्श सोलंगी, हाशिम सोलंगी पिण शिरकत कई, जिते मज़कूरा महिमाननि शिरकत में शरीक मेड़ाके खे ख़िताब कंदे चयो त शहीद नाज़म जोकियो जो क़त्ल कंहिं हिक फ़र्द जो क़त्ल न आहे पर पूरी इंसानियत जो क़त्ल आहे। मौजूदा सिंध गवर्नमेंट ॼण त रियासत अंदरि हिक ॿी रियासत क़ाइमु करे वॾेरनि बोतारनि सरदारनि खे खुलेआम छूट ॾेई छॾी आहे त अवां ग़रीब मज़लूम अवां मथां ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयो। हिननि ख़िताब कंदे चयो त शहीद नाज़म जोकियो जे केस में मुलविस सभिनी जवाबदारनि खे क़ानूनी कटहरे में आणे संदनि मथां ATC जा केस दाख़िल कया वञनि, पर हिते ईअं न आहे। मौजूदा हुकूमत शहीद नाज़म जोकियो के केस खे कमज़ोर करण लाइ कातिलनि खे अंदरूनी सपोर्ट करे रही आहे ऐं जेका JIT ठाही वई आहे उन JIT खे सिंधी अदबी संगत मुकमल तौर ते रद्द करे थी ऐं मुतालबो करे थी त शहीद जे क़त्ल केस में कातिलनि मथां दहशतगर्दी जा कलम लॻाए खैन कैफ़रे किरदार ताणी पहुचायो वञे। हिननि चयो त सिंधी अदबी संगत शहीद नाज़म जोकियो जी घर वारी अदी शहरीन जोकियो ऐं संदसि घर वारनि सां हिन ॾुख में बराबरि जी शरीक आहे ऐं साणसि इंसाफ़ मिलण ताईं हर मरहले में गॾु आहे। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं अपडेट्स। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंधी शूज़ न्यूज़ TV।